नाज़रीन अहम ख़बर अवांखे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध हुकूमत जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो समेत 9 अॻवाननि खे फोर्स शेड्यूल में शामिल करे चुरपुर ते पाबंदी लॻाए छॾी आहे। नाज़रीन सिंध जे घर खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे जंहिंमें जसम चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि जा बैंक अकाउंट्स मुंजमद करे सुञाणप कार्ड ब्लॉक कया विया आहिनि। नाज़रीन फोर्स शेड्यूल में शामिल जसम जे ॿियनि अॻवाननि में नवाज़ शाह भाराई, ममताज़ बिरोही, अब्दुल गफ़ार, अख्तर हुसैन सूमरो, अयाज़ अली, अजीज़ुल्लाह भुट्टो, उबैद हुसैन मेमण ऐं ग़ुलाम नबी शामिल आहिनि। नोटिफिकेशन मूजिबि जीअं सिंध महाज़ जो चेयरमैन ऐं ॿिया अॻवान बिना इजाज़त जे हिक ज़िले खां ॿिए ज़िले में न वञी सघंदा। समूरा अॻवान पुलिस खे आगाह करण जा पाबंद हूंदा। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो समेत 9 अॻवाननि खे फोर्स शेड्यूल में शामिल करे चुरपुर ते पाबंदी लॻाए छॾी आहे। सिंध जे घर खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे जंहिंमें जसम चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि जा बैंक अकाउंट्स मुंजमद करे सुञाणप कार्ड ब्लॉक कया विया आहिनि। नाज़रीन फोर्स शेड्यूल में शामिल जसम जे ॿियनि अॻवाननि में नवाब शाह भाराई, ममताज़ बिरोही, अब्दुल गफ़ार, अख्तर हुसैन सूमरो, अयाज़ अली, अजीज़ुल्लाह भुट्टो, उबैद हुसैन मेमण ऐं ग़ुलाम नबी शामिल आहिनि। नोटिफिकेशन मूजिबि जीअं सिंध महाज़ जो चेयरमैन ऐं ॿिया अॻवान बिना इजाज़त जे हिक ज़िले खां ॿिए ज़िले में न वञी सघंदा। समूरा अॻवान पुलिस खे आगाह करण जा पाबंद हूंदा।